चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखी छॾियो आहे। सदर आरिफ अलवी तरफां इलेक्शन कमीशन जी बेहिसी ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो आहे। सदर अलवी जो चवणु हो त अहम मामले ते इलेक्शन कमीशन जो अफ़सोसनाक रवैयो मायूस कंदड़ आहे। सदर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के चूंडुनि बाबति हंगामी इजलास जी दावत ॾिनी वई आहे। सदर अलवी जो चवणु हो त इलेक्शन कमीशन अञा ताईं पहिरियों खत जो जवाब नाहे ॾिनो। सदर अलवी पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के 20 फरवरी ते चूंडुनि बाबति सलाह मशवरे जी दावत ॾिनी वई आहे। सदर आम चूंडुनि जो ऐलान चीफ इलेक्शन कमिश्नर सां सलाह मशवरे बाद कंदो। अवां खे अपडेट कयूं पिया त सदर आरिफ अलवी चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखी छॾियो आहे। सदर आरिफ अलवी तरफां इलेक्शन कमीशन जी बेहिसी ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो आहे। सदर अलवी जो चवणु हो त अहम मामले ते इलेक्शन कमीशन जो अफ़सोसनाक रवैयो मायूस कंदड़ आहे। सदर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के चूंडुनि बाबति हंगामी इजलास जी दावत ॾिनी वई आहे। सदर अलवी जो चवणु हो त इलेक्शन कमीशन अञा ताईं पहिरें खत जो जवाब नाहे ॾिनो। सदर अलवी पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के 20 फरवरी ते चूंडुनि बाबति सलाह मशवरे जी दावत ॾिनी वई आहे। सदर आम चूंडुनि जो ऐलान चीफ इलेक्शन कमिश्नर सां सलाह मशवरे बाद कंदो। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सदर आरिफ अलवी चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखी छॾियो आहे। सदर आरिफ अलवी चीफ इलेक्शन कमिश्नर के खत लिखी छॾियो आहे। सदर आरिफ अलवी तरफां इलेक्शन कमीशन जी बेहिसी ते नाराज़गी जो इज़हार कयो वियो आहे। सदर अलवी जो चवणु हो त अहम मामले ते इलेक्शन कमीशन जो अफ़सोसनाक रवैयो मायूस कंदड़ आहे। सदर पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के चूंडुनि बाबति हंगामी इजलास जी दावत ॾिनी वई आहे। सदर अलवी जो चवणु हो त इलेक्शन कमीशन अञा ताईं पहिरें खत जो जवाब नाहे ॾिनो। सदर अलवी पारां चीफ इलेक्शन कमिश्नर के 20 फरवरी ते चूंडुनि बाबति सलाह मशवरे जी दावत ॾिनी वई आहे। सदर आम चूंडुनि जो ऐलान चीफ इलेक्शन कमिश्नर सां सलाह मशवरे बाद कंदो।